दोस्तों हिकिड़ो शख़्स हुयो जेको दुनियावी मालो दौलत में वॾो मालदार ऐं साहिब हैसियत हुयो। उन जो कारोबार मुख़्तलिफ़ शहरनि ताईं फैलियल हुयो। केतिरा ई मुलाज़िम, आफ़ीसूं, गाॾियूं ऐं नौकर चाकर हुन जे ख़िदमत में लॻल हुआ। संदसि रिहाइश गाह बि आलीशान हुई, वॾी हवेलीअ जहिड़ी जिते हर कम जे लाइ अलॻि अलॻि माण्हू मुक़रर थियल हुआ। हुन जो सॼो ॾींहुं कारोबारी मसरूफ़ियतुनि में गुज़रंदो हो। हू हर वक़्तु नफ़े नुक़सान, बिज़नेस डील ऐं आफ़ीस जे कम में मगन रहंदो हो। जॾहिं शाम थींदी हुई त हू थकावट सां भरियल वापसि पंहिंजे महल जहिड़े घर में ईंदो हुयो। घर अंदर बि आराम ऐं आसाइश जे लाइ सभु सहूलतूं मौजूद हुयूं। संदसि बेडरूम जेको तमामु शानदार ऐं पुर आसाइश हुयो, उन जी सफ़ाई रोज़ाना हिकु जवान, सादी पर पाक दिल जी छोकिरी कंदी हुई। उहा छोकिरी पंहिंजे कम सां ईमानदार, बेहद बाहया ऐं अल्लाह खां ड्रिजण वारी ग़रीब हुई। संदसि अखियुनि में हया जो नूर ऐं ज़ुबान ते हमेशा अल्लाह जो ज़िक्र रहंदो हुयो। हिकु ॾींहुं उहो मालिक ओचितो वक़्त खां अॻु घर अची वियो। जॾहिं पंहिंजे कमरे में वियो त ॾिठईं त उहा छोकिरी सफ़ाई करे रही हुई। दोस्तो, शैतान जेको हर वक़्तु इंसान जे ईमान ते वार करण जे लाइ तयारु वेठो हूंदो आहे, उन जे दिल में विसविसा विधा। विसविसो आयो त हीअ छोकिरी अकेली आहे। जेकॾहिं मां को ग़लति क़दम खणा त को कोन ॾिसंदो, न ई कोई ॿुधंदो। जेकॾहिं हिन छोकिरीअ शिकायत बि कई त केरु हिन जी ॻाल्हि कोन मञींदो। मां त पुलिस खे बि ख़रीद करे थो सघां। मुलाज़िम बि सभु मुंहिंजा ताबेदार आहिनि ऐं राज भाग वारो आहियां। जॾहिं छोकिरीअ ॾिठो त मालिक वक़्त खां अॻु अची वियो आहे त उहा ड्रिजी वई ऐं जल्दी कमु छॾे ॿाहिरि वञण जी कोशिश कयईं। पर मालिक कड़केदार आवाज़ में चयुसि, बीह रहो छोकिरी। छोकिरीअ जी दिलि ड्रिज खां लरज़ी वई। मालिक चवण लॻो त छोकिरी, सभु दरवाज़ा ऐं दरियूं बंदि कर ऐं हेॾे बिस्तरे ते अचो। हाणे छोकिरी अंदरि ई अंदरि वीचारी परेशान थी वई, पर संदसि दिलि अल्लाह जे ख़ौफ़ सां भरियल हुई। अखियुनि मां लुड़क वहण लॻसि ऐं अल्लाह खां दुआ करण लॻी त ऐ अल्लाह, तूं ई मुंहिंजो मददगार आहीं, मूंखे हिन खां बचाए। हुन हिम्मत न हारी। अल्लाह ते भरोसो रखंदे हिकु हिकु करे सभु दरवाज़ा ऐं दरियूं बंदि करण लॻी। पर हिनखे इहो सभु कुझु कंदे घणी देरि थी वई ऐं छोकिरी मालिक जे बिस्तरे ते न आई। मालिक जेको पंहिंजे ख़्वाहिशुनि जो ग़ुलाम बणिजी चुको हुयो, गुस्से में चयईं, अञा केतिरी देरि लॻंदी? दरवाज़ा बंदि न थिया छा? अञा ताईं छो कोन आई आहीं मूं ॾांहुं? उन वक़्तु छोकिरीअ रोईंदे पर हिम्मत सां चयो त मालिक, मां सभु दरियूं, सभु दरवाज़ा बंदि करे चुकी आहियां, पर हिकिड़ी दरी आहे जेका मां घणी कोशिश करे रही आहियां बंदि करण जी, पर न पई करे सघां। मालिक हैरान थी पुछो त कहिड़ी दरी? छोकिरी चयो त मालिक, जेकी दरियूं इंसाननि लाइ आहिनि, जिन मां दुनिया ॾिसी सघे थी, उहे त सभु मां बंदि करे छॾियूं आहिनि, पर जंहिं दरीअ मां अल्लाह ॾिसे थो, जंहिं मां रब्बुल आलमीन हर अमल ॾिसी रहियो आहे, उहा दरी मां केतिरी कोशिश बि करियां थी, पर बंदि नथी थिए। जेकॾहिं अव्हां चाहियो त उनखे बंदि करे ॾेखारियो। इहे लफ़्ज़ ॿुधंदे ई मालिक ते ॼण त आसमान किरी पियो। अखियुनि में पाणी अची वियो, दिलि लरज़ी वई, सभु कुझु सम्झी वियो। दिलि जी ऊंदाही ख़तम थी वई। खेसि अहसासु थियो त मां गुनाह त दुनिया खां लिकाए करे थो सघां, पर अल्लाह खां कॾहिं बि न। हुन छोकिरीअ खे कमरे मां ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी ऐं फौरन उथियो, वञी वुज़ू कयईं ऐं नमाज़ पढ़ी अल्लाह जे हुज़ूर सजदो करे रड़ियूं कंदे मुआफ़ी घुरण लॻो। दोस्तो, सोचो त छा असां वाक़ई उन दरीअ खे कॾहिं बि बंदि करे था सघूं जंहिं मां अल्लाह ॾिसी रहियो आहे? जेकॾहिं न, त पोइ छो गुनाह करियूं था? छो नफ़्स जी ख़्वाहिश जे लाइ रब खे विसारे था छॾियूं? उहे गुनाह जेकी असांखे ॾिसण में त मामूली था लॻनि, पर क़यामत जे ॾींहुं उहे असांजे ॻिचीअ पइजी वेंदा। जेकॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में न हूंदो त क़यामत जे ॾींहुं असां घणो परेशान थींदासीं। अल्लाह पाक असां सभिनी खे यक़ीन जी रोशनी अता फ़रमाए, हया अता फ़रमाए ऐं गुनाहनि खां बचण जी ताक़त पिणु अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन। दोस्तो, उमेद कजे थी त तव्हांखे हीअ वीडियो बि ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।